पैदा कयो। सुभान अल्लाह। अल्लामा ज़ुरकानी रहमतुल्लाह अलैहि लिखियो आहे इन जे शरह में हेठो लिखियो अथई त कुल तो नबी आदम बैनल माए वतीन अञा आदम जो ज़ुहूर हुई कोन आदम जो मिट्टी पैदा आई पानी में हुयो ही कोन त मां अल्लाह वटि अगे ही नबी मौजूद हुस। अरे जेको अगे मौजूद हुयो जॾहिं बशरी जो वजूद ही न हो उनखे छा चइबो? सुभान अल्लाह। छा चइबो? है छा जो आहे शिरक छा जो शक थो लगे ओ छा जो आहे शिरक छा जो शक थो लगे जेको 18 साल रहे बसा तंहिंखे नूर चवण मूंखे हक़ थो लगे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। छा जो आहे शिरक छा जो शक थो लगे ओ छा जो आहे शिरक छा जो शक थो लगे जेको 18 साल रहे बसा तंहिंखे नूर चवण मूंखे हक़ थो लगे। सुभान अल्लाह। साहबी हुया सही फरमाता इन्नी माला तराऊ अस्माउ माला तस्माउ। वो साहबी हो जेको मां मोहम्मद करीम ॾिसां थो तव्हां नथा ॾिसो जेको मां मोहम्मद करीम ॿुधां थो तव्हां नथा ॿुधो। साहबी चवनि हा त या रसूल अल्लाह असां ॿुधूं कोन था तव्हां कीअं था ॿुधो असां ॾिसूं कोन था तव्हां कीअं था ॾिसो। पर हुननि जो अक़ीदो जेको नबी ॾिसंदो असां न ॾिसंदा जेको नबी ॿुधंदो उहो असां न ॿुधंदा। सरकार जे हुजूर में सरकार जी ज़ात हिकिड़े जंग खां अची मोटिया माखीअ जो मखो सरकार जे हुजूर में साहब क़िबला मानी मौजूद आहे पर भाजी कोन्हे। सुभान अल्लाह। मानी आहे पर भाजी कोन्हे। वो माखी जो मखो मुझे करीम आका जी साम्हूं आयो। सरकार फरमाइनि था फ़ाइल अली अली के नाम से दिल को सुकून मिलता है इन्हीं के दर से हक़ा कानून मिलता है। मैं उस अली की तारीफ करता हूँ जिस अली का मोहम्मद से खून मिलता है। सुभान अल्लाह जो सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। इश्क़ में झांचो अली अली मोहब्बत जो अली अली ओ अली का दोस्त अली अली इश्क़ में झांचो अली 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 साजो मौला है के जो अली मौला है अली साजो मौला है जाके सदो सद सोलाया है ओ दिल चला कुली कुली इश्क़ में झांचो अली शियो अली सां मोहब्बत जो दलील आहे। तवज्जो शियो अली सां मोहब्बत जो दलील आहे। वहाबी हुजन अली सां मोहब्बत जो दलील आहे। आले हदीस हुजन अली सां मोहब्बत जो दलील आहे। अरे सुन्नी फरहरी हुजे उन जो बिना शरा यो दलील अली सां मोहब्बत आहे। अली सां मोहब्बत तॾहिं उन जो जवाब अली हिलाली हुजन ज़रूरी आहे। सुभान अल्लाह। हिलाली होदो तो सुञाणो त हे अली जो मोहब्बत रखण वारो आहे। साईं फरमाईंदा अली अली लहमक लहमी जिस्मक जिस्मी दमदम दमी रूह तू जो जिस्म मुझो जिस्म तुझो रूह मुझो रूह मन कुंत मौला फाज़ा अली बिन मौला जे जो मां मौला उन जो अली भी मौला है। साईं फरमाईंदा नज़र अली की इबादत तो बस अली की इबादत। सुभान अल्लाह। अली जे निहारा भी अल्लाह की इबादत अली जो जिक्र कर अल्लाह की इबादत। सुभान अल्लाह। माखी जो मक्को जो आयो वो फरमाया फ़ाइल अली हाज़िर साईं अली हिन सां गॾो वञी हिकिड़ी गार में माखी गॾु थी आहे उहा खणी आया सहाबी मानी सां गॾु। सुभान अल्लाह। खणी आया साहब मानी पेट भरे ढो करे खाधी चंद मिनट गुजरिया वरी माखी जो मक्को आयो। सरकार सां सलाम फरमायो कलाम जा फरमायो साहबी कयो चवन हा साईं असां छो नथा ॿुधूं तूं कीअं थो ॿुधी असां ॾिसो ई कुझु कोन था।
पर उन जो ईमान अबू जहल वारो न हो, अबू बकर सिद्दीक़ वारो ईमान। सुभान अल्लाह। अमीर उमर जरो अकीदो हो, उस्मान ज़ुन्नूरैन वारो अकीदो हो, मौला कायनात मौला अली जरो अकीदो हो। उन माखी अचे सरकार सा कलाम थियो, सरकार फरमाइन था माखी देख ता हर गुल जी रस चुसीदा हो, तो तवा में मीठा जो के पैदा थीदो आ। अर्ज के त या रसूल अल्लाह हर किस्म किस्म जा गुल जी रस चुसीदा हो, पर सडे जे सब गद थीदी आ तो हबीब दे दुरूद सलाम पढ़दा हो तो हे मिठी उठी सुभान अल्लाह। सलात मुझे सोने नबी दी अदा दवा बिया है, दुआ बिया है, कठे सनूरन मनाए बिन साजत पढ़ दो खुदा बिया है। रब कुल बिफज़लिल्लाह व बिरहमतिही व बिज़ालिक